ॾींहं चिटा करणु। शादीअ खां अॻु तथ ॿधी वेंदी आहे, यानी शादीअ जी जेका तारीख़ मुक़ररु कई वेंदी आहे उनखे ॾींहं चिटा करणु चइबो आहे। विहांउ जी इहा तारीख़ घोटे ता, कुंवारे ता ऐं राज जा चङा मठा गॾु वेही तय कंदा आहिनि। ॾींहं ला करे आया आहियूं, असांखे ॾींहुं ॾे, असां 14 तारीख़ जो संभरी आया आहियूं त जुमे जो ॾींहुं पए ऐं भलारो ॾींहुं पए, जॾहिं भाऊ वटि वञूं हुन सां हाल हवाल करियूं ऐं इन लाइ करे आया आहियूं। ॿियो मिड़ई ख़ैरु सारो भले आयो जी जी वाट। घोटेतनि तरफ़ां इन मौक़े ते ख़ारतूं पिणु विरहायूं वेंदियूं आहिनि। इन हवाले सां ॿिन्हिनि तरफ़नि यानी घोटेतनि ऐं कुंवारेतनि जूं ज़ाइफ़ाऊं गॾिजी ख़ुशीअ जा गीच चवंदियूं आहिनि।